जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनी जो स्वागत है। दोस्तों, श्री कृष्ण जन्माष्टमी जो महापर्व सभिनी ही जगह ते धूमधाम सां मनायो वियो। इन ही कड़ीअ में कोटा जे अंदर स्वामी लीलाशाह धर्मशाला रेतवाली में जन्माष्टमी जो उत्सव ॾाढे धूमधाम सां मनायो। इहो उत्सव ब्रह्म खत्री समाज द्वारा मुखी पंचन ऐं महिला मंडल द्वारा ये आयोजन थियो। तंहिंमें सभिनी बढ़ी चढ़ी कर हिस्सो वरितो। भजन इत्यादि सां हिन कार्यक्रम के शोभायमान कया। हिन कार्यक्रम जे अंदर तमाम जेकी महिला मंडल है उन्हनि खे आमंत्रित कयो वियो। का भी अॼु हर कोई लड्डू गोपाल घर में रखंदा आहिनि, उन्हनि सां गॾु उन्हनि खे आमंत्रित कयो। ऐं तमामु माइयूं जेकियूं सभई महिलाऊं हुयूं उहे पंहिंजे लड्डू गोपाल खे खणी आयूं। हिकु सां हिकु ड्रेस पाराए करे, हिकु सां हिकु वेशभूषा पाराए करे, लुभावनी सां लुभावनी ड्रेस पाराए करे हिन कार्यक्रम में सम्मिलित थियूं। इन कार्यक्रम जे अंदरि नन्हा मुन्ना ॿार बि राधा कृष्ण जी वेशभूषा पाए करे आया ऐं भजननि ते नृत्य इत्यादि भी प्रस्तुत कयनि। ये ब्रह्म खत्री समाज द्वारा कृष्ण जन्माष्टमी जो जेको प्रोग्राम थियो तमामु ही सुठो, तमामु ही सराहनीय आहे। तंहिंमें भजन कीर्तन कृष्ण लीला प्रोग्राम ऐं कार्यक्रम समापन में महाआरती जो प्रोग्राम हो। नंढनि ॿारनि जेकी प्रस्तुति कयूं राधा कृष्ण जी वेशभूषा पाए करे नृत्य इत्यादि कयनि, उहो बि ॾाढो सराहनीय हो। इन मौक़े ते मुखी गेहीमल कीमतराम खत्री ऐं तंहिंजे अलावा पासवान जानकी राम मूलचंद खत्री, पद्मा नरेंद्र रायचंदानी अध्यक्ष महिला मंडल ऐं मध्यमा लक्ष्मी नारायण खत्री सचिव, इन्हनि समेत कई गणमान्य जेका माण्हुनि भाग वरितो ऐं हिन कार्यक्रम जी शोभा वधायनि। त दोस्तों, ये जेका सांस्कृतिक प्रोग्राम थींदा आहिनि, चाहे कहिड़े ही भगवान जा हुजनि, चाहे कहिड़े भी देवी देवता जा हुजनि, इहे हुजणा घुरिजनि। इन सां छा आहे कि जेॾी महिल असांजो समाज, सिंधी समाज, चाहे उहो खत्री में हुजे, चाहे पंहिंजे सिंधी सोनारनि में हुजे, चाहे सिंधी ब्राह्मण में हुजे, चाहे सिंधी पंहिंजा वाणिया थींदा आहिनि उन्हनि जो हुजे, इहो हिकिड़ो बहानो थींदो आहे कि सभई सिंधी हिकु जॻह एकत्रित थियनि ऐं पंहिंजी वेशभूषा, पंहिंजी संस्कृति खे सदाईं यादि रखनि। त असां धन्यवाद था ॾियूं कोटा जे ब्रह्म खत्री समाज खे एतिरो सुठो प्रोग्राम कयनि ऐं इन प्रकार जा प्रोग्राम सदाईं थींदा रहनि। जय श्री झूलेलाल। सतनाम साखी।